जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां तव्हां सभिनी जो वरी दिल सां स्वागत थी करियां। अॼु हिकु अहिड़े वर्सटाइल आर्टिस्ट सां असीं मुलाक़ात कंदासीं जंहिंजे लाइ मां जेतिरो बि चवां ओतिरो घटि आहे। अचो त मुलाक़ात कयूं था मोहित शेवानी सां, जेके रहंदा आहिनि भोपाल में। मोहित, असीं सिंधी नंबर 1 चैनल में मां दिल सां स्वागत थी करियां। मां जेतिरो बि तव्हांजे लाइ चवंदसि ओतिरो घटि थींदो। मां तव्हांखे वेनती कंदसि कि तव्हां पंहिंजी जर्नी जे बारे में अगरि असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा त ॾाढो सभिनी खे मज़ो ईंदो। नमस्कार, जय झूलेलाल। सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे पंहिंजे चैनल में घुरायो आहे ऐं मुंहिंजी जर्नी, मुंहिंजो सफ़र जेको आहे मुंहिंजो सफ़र आहे उहो इंग्लिश जो सफ़र वधीक रहियो आहे ऐं धीरे धीरे इहो सफ़र वधंदो वियो पोइ हिंदीअ जे पासे अची वियो। त शुरूआत में ज़रूरु सफ़र कयो, थोरी सी परेशानियूं हुयूं, पर ईश्वर जी कृपा रही। धीरे धीरे वक़्तु मटिजियो ऐं हींअर तव्हां सभु एतिरो प्यार करे रहिया आहियो। मां शुरूआत पंहिंजे जीवन जी एज़ अ एक्टर कई। मां पहिरीं एक्टिंग कंदो हुउमि जॾहिं मां 6हों दर्जो पढ़ंदो हुउमि, त एज़ अ एक्टर पंहिंजे लाइफ जी शुरूआत कई। अशोक बुलाणी साहब भोपाल में डायरेक्टर आहिनि, उन्हनि जे मार्गदर्शन में, उन्हनि जे निर्देशन में। ऐं तंहिंखां पोइ 6हें दर्जे खां पोइ स्कूल में, कॉलेजिस में, पोइ इहो सफ़र जारी रहियो ऐं धीरे धीरे एंकर जे रूप में सिंधी समाज मूंखे प्यार ॾियणु लॻो, एज़ अ कॉमेडियन प्यार ॾियणु लॻो। त तव्हां सभिनी जे आशीर्वाद सां, तव्हां सभिनी जी दुआउनि सां, तव्हां सभिनी जे विनम्र प्यार सां अॼु देश विदेश में सिंधियत जो जेको सुहिणो दीपक असां जलाए रहिया आहियूं, हुन सां रोशनी करे रहिया आहियूं। हुन में योगदान मूंखां वधीक मां थी सघे थो कि मुंहिंजो योगदान हुजे, पर तव्हां सभिनी जो वॾो योगदान आहे जेको सिंधियत जी ॻाल्हियुनि खे, सिंधी समाज खे, सिंधी कलाकारनि खे एतिरो स्नेह कयो था। त अञा शुरूआत थी आहे ऐं हीअ शुरूआत में तव्हां मूंखे इंटरव्यू में घुराए वरितो आहे। हूअं त इंटरव्यू उन माण्हूअ जो वठणु खपे जेको सफल थी वियो हुजे, पर तव्हां हिकिड़े अहिड़ी शख़्सियत जो इंटरव्यू वठी रहिया आहियो जंहिंजे अञा पहिरियों ॾाको चढ़ियो आहे, पर तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे घुरायो। मोहित, तुंहिंजे ॻाल्हाइण मां केतिरो मां महसूसु करे सघां थी कि हेतिरी निम्रता, हेतिरो झुकाव आहे तो में कि तूं हिकिड़ो सुठो कलाकार हुजण जे बावजूद बि तूं हेॾी सुठियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं। मां तोखां हिकिड़ो सुवाल थी पुछां, छा कॾहिं तूं मन में इहो सोचियो हो कि जेको मोहित वॾनि हस्तियुनि खां इंटरव्यू वठंदो आहे, अॼु पायल भारवानी उन खां इंटरव्यू वठी रही आहे? छा कॾहिं इहो मन में, दिलि में, ड्रीम में आयो? न, मुंहिंजे लाइ इहा भाग वारी ॻाल्हि आहे। मुंहिंजे दिलि में कॾहिं अहिड़ो कोन आयो। मां ख़ुशकिस्मत आहियां ऐं मुंहिंजो सुपिनो, जॾहिं मां तव्हांजो पहिरियों इंटरव्यू ॾिठो तंहिंखां पोइ मूंखे लॻो कि मां पहुचां। अॼु मुंहिंजो भाग सुठो आहे कि तव्हां मूंखे घुरायो ऐं तव्हां सां मां आम्हूं साम्हूं ॻाल्हाए रहियो आहियां। मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबीअ जी ॻाल्हि आहे। मां पहिरीं बि चयो कि मां शुक्रगुज़ार आहियां ऐं मां ससम्मान इन ॻाल्हि खे वाधायूं थो ॾियां तव्हांखे ऐं मां पंहिंजे पाण खे, कि अॼु असां हिक ॿिए खे आम्हूं साम्हूं ॾिसी रहिया आहियूं। मोहित जहिड़ो हेॾो वॾो कलाकार, हेॾो वॾो कॉमेडियन अॼु इंटरव्यू ॾेई रहियो आहे मुंहिंजे असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते। मां जेतिरो बि मोहित खां पुछंदसि, असांजी जेका गाॾी आहे, जेको सिलसिलो शुरू थियो आहे, असीं चाहियूं त ॾाढो लंबो खणी सघूं था इहो रस्तो, पर असांखे हमेशह पंहिंजे वक़्त जी बि इज़त करणु खपे, पर सवाल त पुछणा ई पवंदा, है न? अच्छा मोहित, हिकिड़ो प्रोग्राम बि हली रहियो आहे हिते जो लाइव आजकल, राइट? इहो छा आहे? माना इन जे बारे में रोशनी विझो। बेसिकली जेॾी महिल कोविड जो दौरु आयो, अॼु खां साल सवा साल पहिरीं 2020 जी अगरि ॻाल्हि कयूं त असांजा सभिनी खां पहिरीं अगरि सिंधी समाज में कंहिंखे लॻो, कंहिंखे अनुभूति थी कि इहो बुरो समय जेको अची वियो आहे, त उहो असां कलाकारनि खे लॻो। छो त असांजा चेटीचंड जा प्रोग्राम खयल आहे। मूंखे यादि थो अचे 2020 में 10 मार्च जतिन उदासी जी ऐं मां असां गोवा में प्रोग्राम करे आयासीं ऐं तंहिंखां पोइ असांजा लगातार ॿाहिरि प्रोग्राम वरितल आहे। असांजी प्लैनिंग हली रही। मुंहिंजी 28 मार्च मूंखे अफ्रीका पहुचणो, कंहिंखे दुबई पहुचणो, कंहिंखे लंडन पहुचणो, कंहिंखे कैनेडा पहुचणो। हर को पंहिंजे पंहिंजे नमूने टिकेटूं बुक थी वियूं हुयूं, असांजी पेतियूं ॿधिजी वियूं। असांजे मन में हिकु त इहो उत्साह हो कि शहर खां ॿाहिरि, देश खां ॿाहिरि प्रोग्राम करण था वञूं। ॿियो इहो उत्साह हो कि असांखे 2 पैसा मिलंदा। पर ओचितो जेॾी महिल कोरोना जी ख़बर आई, फ्लाइटूं बंदि थी वियूं, त हिकिड़ी नकारात्मकता सभिनी जे मन में अची, तनाव सभिनी जे मन में आयो। मां बि उन्हनि मां ई हिकु हुउमि। ॿिया बि घणेई कलाकार जिन खे लॻो हूंदो हाणे छा थींदो, त उन हाणे छा थींदो में असांखे हिकिड़ो उमेद जी जेकी किरण ॾिसण आई, सोशल मीडिया जा शोज़
पोइ लाइव अॼुकल्ह विथ मोहित शेवानी हिकिड़ो शो मां चालू कयो, जंहिंजी तारीख़ हुई, अॼु बि यादि आहे मूंखे, 1 मई 2020, ऐं हिन शो खे मां हलायो मार्च ताईं। हींअर मां हिन शो मां हिकिड़ो ब्रेक वठी वेठो आहियां, कुझु पंहिंजी प्रायोरिटीज़ आहिनि, पारिवारिक प्रायोरिटीज़ आहिनि, हुनजे चकर में। पर असां जेके बि लॻभॻि 10 महीना 11 महीना साल जेको सॼो प्रोग्राम हलायोसीं, तव्हां सभिनी जो ॾाढो प्यारु मिलियो। हिन में देश विदेश जा असांजे शो जा एडवाइज़र हुआ डॉक्टर राम जवारानी साहब अॼु बि आहिनि, ऐं असांजे शो जा जेके प्रोड्यूसर्स उन टाइम ते हुआ, हींअर बि असां सां गॾु जुड़ियल आहिनि, सतीश जी, निशा जी रायसिंघानी बार्सिलोना स्पेन मां, घणेई माण्हू, डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी साहब, आनंद सवधानी जी भोपाल मां, रेड कार्पेट, ॾाढा माण्हू हिन में जुड़िया रहिया। हिकिड़ो वॾो सफ़र आहे लाइव अॼुकल्ह, 200 खां वधीक एपिसोड्स आहिनि। हिकिड़ो सुहिणी जर्नी आहे जेके तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते या मुंहिंजी वेबसाइट mohitshewani.com ते वञी ॾिसी सघो था। बिल्कुलु। अच्छा मोहित, तूं हाणे ज़िक्र कयो दादा पीताम्बर, राइट, जेके प्रोड्यूसर आहिनि घणनि ई सिंधी कार्यक्रमनि जा। तोखे ख़बर आहे कि जाग सिंधी जाग हिकु सिंधी पिक्चर ठही चंदर हरदासी जे डायरेक्शन में? जी जी जी, डॉक्टर पीताम्बर दलवानी साहब भी उनके प्रोड्यूस कयो। मां उन में कमु कयो आहे। अरे वाह, ये नई ॻाल्हि मूंखे पतो पई। ऐं चंदर हरदासी जी डायरेक्शन हिकिड़ी ॿी पिक्चर कई हुई, कयो टाइम पास, मां उन में बि कमु कयो आहे। अरे वाह, डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी साहब असांजी वेब सीरीज़ भी प्रोड्यूस कई हुई, सिंधी वेडिंग बेल सीज़न 1, ऐं हाणे सीज़न 2 अची रहियो आहे, जंहिंखे प्रोड्यूस करे रहिया आहिनि असांजा सतीश रायसिंघानी जी ऐं निशा रायसिंघानी जी। बसि असांजा सिंधी जेके वॾेरा आहिनि, वॾियूं हस्तियूं आहिनि, उहे असांखे साथ ॾेई रहिया आहिनि, तॾहिं त असांजी सिंधियत अञा बि क़ाइमु आहे। ऐं तो जहिड़ा जेके एक्टर आहिनि, नवजवान आहिनि, अगरि हू चाहिनि त असांजी सिंधी भाषा हमेशह क़ाइमु रही सघे थी। हाणे तुंहिंजे लाइ हिकु अफ़वाह मिली आहे कि जॾहिं तोखे हिकिड़ो अवॉर्ड मिलियो, लायन सॉल गोल्ड, राइट, त तूं घर में खणी वएं अवॉर्ड, पर तुंहिंजे वाइफ तोखे दरवाजो कोन खोलियो। ख़बर अथई छो? छो जो तूं अनन्या पांडे सां गॾु घुमी फिरी आयो हुई। इहा ॻाल्हि सही आहे? तुंहिंजो जोई दरवाजो ई न खोलियो। इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे। मुंहिंजी वाइफ इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे, हुन दर कोन खोलियो। हुन चई तूं अकेलो घर में जॾहिं अनन्या पांडे आहे त ॿाहिरि छो पियो घुमी? ॾिसो, तव्हांजी अफ़वाह सच निकिती। माना तुंहिंजे लाइ केतिरियूं मां ख़बरूं रखी रही आहियां। बिल्कुल सही ख़बर आहे, तव्हांजो चैनल सही कमु करे। ॿी हिकिड़ी अफ़वाह आहे कि वेडिंग बेल जे जेको वेब सीरीज़ हली रहियो आहे, उन में तोखे डांस डायरेक्टर तोखे खाधो खाइण न ॾिनो, छो जो तूं सुठे नमूने डांस ई न करे रहियो हुई। इहा बिल्कुलु सही अफ़वाह आहे। ऐं जॾहिं खां वेडिंग बेल 2 ठही रही आहे, उन खां पोइ मूंखे उहो ई रोटी खाइण जा पैसा कोन बचा आहिनि, एॾा पैसा लॻी आहिनि हुन में। अञा बि प्रोजेक्ट ऑन आहे, अञा पूरो कोन थियो आहे। अच्छा, माना मां जेको ॻाल्हायां पई सची पई ॻाल्हायां। जी जी, बिल्कुलु सची अफ़वाह आहे। पर तूं हिकिड़ो अहिड़ो वॾो कलाकार आहीं, उन जे बावजूद बि चईं थो कि मूंखे अञा सफ़र तय करिणो आहे। तूं जॉनी लीवर सां बि स्टेज शेयर कई आहे हिकिड़े प्रोग्राम में। उन जे लाइ उन जे मथां हिकिड़ो अगरि रोशनी विझी कि आख़िर छा थियो उन ॾींहुं जॾहिं जॉनी लीवर सां गॾु तूं स्टेज शेयर कई हुई? जी, जिन जो तव्हां नालो खणो था उहे महानतम कॉमेडियन आहिनि, ऐं विश्वविद्यालय आहिनि। असां हास्य जगत में जेके हिंदी हुजे, सिंधी हुजे, मद्रासी हुजे, गुजराती हुजे, जेको हास्य जो कमु करे रहियो आहे, जॉनी लीवर हिकिड़ो नालो अहिड़ा आहिनि जेके विश्वविद्यालय आहिनि, उहे कुलाधिपति आहिनि हिन पूरे कम जा। त जॾहिं मास्टर चंद्र साहब जी यादि में हिकिड़ो प्रोग्राम थी रहियो, सूरज चंद्र जा राति चंद्र जी, गौरव चंद्र, महेश चंद्र जी उन्हनि खे कोऑर्डिनेट करे रहिया हुआ। ऐं सौभाग्य हो कि मुंहिंजो संचालन हो, ऐं वॾो सौभाग्य हो प्रोग्राम में अतिथि हुआ, त मौक़ो लॻो, ॻाल्हियूं थियूं, चटाभेटी थी। मां उन्हनि खां पुछो उन्हनि खे सिंधी नाश्तो कहिड़ो वणंदो आहे, उन्हनि खे कोकी वणंदी, उन्हनि स्टेज तां चयो, ऐं इहो वीडियो ॾाढनि माण्हुनि ताईं पहुतो। त हिकिड़ो सफ़र आहे। मां वरी थो चवां, जॉनी लीवर जी हुजनि, तव्हां हुजो, असां सभु हिन सफ़र में हली रहिया आहियूं। हिकिड़ो हिकिड़ो ॾाको हिकु स्टेशन अची रही आहे, ऐं हर पल हर क्षण असां हुनखे इंजॉय करे रहिया आहियूं, सिखी रहिया आहियूं। अच्छा मोहित, जी पुणे में रहंदो आहीं? न, मां भोपाल रहंदो आहियां। भोपाल रहंदो त भोपाल में त तूं रहंदो आहीं। हाणे मूंखे इहो ॿुधाए, भोपाल में जेका सिंधी भाषा आहे, माना सिंधियत, सिंधी भाषा, सिंधी संस्कृति, उन जो हाणे उन जे मथां कहिड़ो असरु आहे? माना छा थी रहियो आहे? छा उतां जा नौजवान कुझु ख़्यालु करे रहिया आहिनि कि असांजी सिंधी भाषा क़ाइमु?
बिल्कुलु सुठो कमु थी रहियो आहे, न केवल भोपाल में, मां चवां पूरे हिंदुस्तान ऐं विश्व में सिंधी भाषा खे बचाइण लाइ वॾो कमु थी रहियो आहे ऐं असांखे पॉज़िटिव रहणु खपे। मुंहिंजी हिकु ॿी बि मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी सीख आहे हिन पूरे सफ़र में कि जॾहिं बि का ॻाल्हि अची असां कंदा आहियूं, भाषा ख़तमु थी थिए, ॿोली ख़तमु थी थिए, साहित्य ख़तमु थो थिए, त असां हिन यूनिवर्स में असां नेगेटिव वेव्स ॾींदा आहियूं ऐं ओहिड़ो कमु थींदो आहे। त अगरि थी बि रहियो आहे त असांखे चवणो कोन्हे, सुठो कमु थी रहियो आहे। मां त ईश्वर सां इहा ई प्रार्थना कंदो आहियां, मूं जहिड़ा घणेई ॿार, मूंखां पोइ जी अचण वारी जेकी पीढ़ी ऐं मूंखां पहिरीं जेके सीनियर जेके असांजा कवि आहिनि, साहित्यकार आहिनि, असांजा घर जा वॾा आहिनि जेके सिंधी भाषा लिखनि था, ॻाल्हाइनि था, खोड़ आहे। अॼु हिन वर्तमान परिवेश में जिथे पॉपकॉर्न टी सै जो मिली रहियो आहे, वॾे वॾे सिनेमा घर खुलियल आहिनि, उन विच में बि अगरि असां पंहिंजी कल्चर, पंहिंजे साहित्य ऐं पंहिंजी लिटरेसी खे अगरि बचाए रहिया आहियूं, कोशिशि बि करे रहिया आहियूं, त हिकिड़ो वॾो सफ़र असां तय करे रहिया आहियूं। अगरि किथे 19-20 ॻाल्हि थिए थो त उनखे बिल्कुलु इग्नोर कजे ऐं ख़ुशीअ सां, दिलि सां चइजे कि असां सभु कमु करे रहिया आहियूं। न केवल भोपाल, पुणे, इंदौर, बॉम्बे, जेतिरा शहर दर्शकनि खे यादि हुजनि, जेतिरा तव्हांखे यादि हुजनि, सॼे विश्व में भाषा खे बचाइण जो ऐं भाषा खे अॻियां वधाइण जो कमु सुठे नमूने थी रहियो आहे। हा, सही ॻाल्हि आहे। अच्छा मोहित, जीअं त तूं एॾो वॾो कलाकार आहीं, कॉमेडियन बि आहीं, अगरि असांजे दर्शकनि खे तूं ॿुधाईंदी कि सीरियस जेका एक्टिंग थींदी आहे ऐं कॉमेडी जेका थींदी आहे, ॿिन्ही में कहिड़ो तफ़ावत आहे ऐं ॾुखियो कहिड़ो आहे? ॿई सवला आहिनि, हिकु कलाकार लाइ ॿई कम सवला आहिनि ऐं जेको कलाकार न आहे, जेको दुकानदार आहे, उहो खिलाईंदो बि ॾुखियो ऐं रहंदो बि ॾुखियो। असांजो छो त इहो व्यवसाय आहे, असांजो प्यार जो असां धंधो कंदा आहियूं, ताड़ियुनि जो धंधो कंदा आहियूं। असांखे ताड़ियूं मिलंदियूं आहिनि त असां फटाफट रोई बि ॾींदा आहियूं, खिल टहिक हणाए ॾींदा आहियूं। त हिकु एक्टर जो इहो जेॾी महिल असां खिलाईंदा आहियूं त शरीर खे बिल्कुलु खोले छॾींदा आहियूं, पंहिंजा हथ पैर हिलाईंदा आहियूं, माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ खिचंदा आहियूं। पर जेॾी महिल असां सीरियस थींदा आहियूं त असां पंहिंजे पाण खे समेटण जी कोशिशि कंदा आहियूं। इहो फ़र्क़ु आहे। जॾहिं माण्हू खिलाइण जी कोशिशि कंदो आहे त पंहिंजे पाण खे खोले छॾंदो आहे, ऐं जॾहिं रोअण जी कोशिशि कंदो आहे त पंहिंजे पाण खे समेटे छॾींदो आहे। उहे ॾुख जूं ॻाल्हियूं असां यादि कंदा आहियूं, उहे ॾुखिया ॾींहं असां यादि कंदा आहियूं ऐं असां यादि करे अखियुनि में ॻोढ़ा खणी ईंदा आहियूं। दर्शकनि खे लॻंदो सुहिणो अभिनय करे रहिया आहिनि। त इहो हिकु जर्नी आहे, इहा प्रैक्टिस आहे जेकी असां निभाए रहिया आहियूं। हा, अच्छा मोहित, हाणे ॿुधो आहे कि हिकिड़ो पकोड़ा ॾींहुं, पकोड़ा दिवस हिकिड़ो मल्हाइण वारा आहिनि। जी 5 जुलाई। 5 जुलाई। त तूं घणा पकोड़ा पोइ विराईंदी फ्री में, सभिनी खे खाराईंदी सिंधियुनि खे? फ्री में त मां हिकु बि कोन खाराईंदुमि, माफ़ कजो। बाक़ी छो न खाराईंदी? न, फ्री में मां हिन करे कोन खाराईंदुमि कि छो त सभु हाणे मां कलाकार आहियां, मूंखे खाराए, मां बि तव्हांखे खारायां, कहिड़ो मतिलबु कलाकार थियण जो। इहो बि सही आहे। अच्छा, तूं घणनि ई वॾनि बॉलीवुड जे जेके नॉन सिंधीज़ आहिनि, उन्हनि एक्टरनि सां बि मां घणनि ई हंधि तुंहिंजा पिक्चर्स ॾिठा आहिनि, फोटोज़ ॾिठा आहिनि। जेका हाणे हिकिड़ो सीरियल हली रहियो आहे फैमिली मैन, उन में हिकिड़ो आर्टिस्ट आहे, यार छा नालो अथसि, उन सां बि मां सनी हिंदुजा आहे। हा, त उन्हनि सां गॾु बि मां तुंहिंजी पिक्चर ॾिठी। त पोइ छा तुंहिंजो इहो इरादो आहे कि तूं बॉलीवुड में बि कमु करी? जेका कलाकार जो सुपिनो हूंदो आहे, इरादो बि आहे, पर दृढ़ निश्चय आहे। जीअं जीअं ॾाकू चढ़ंदासीं, हुन ॾाके ताईं पहुतासीं त सभिनी खे पाण ई पतो पइजी वेंदो। इहा ॻाल्हि लिकाइण जहिड़ी कोन थींदी। जॾहिं मोहित शेवाणी तव्हांखे बॉलीवुड में या टीवी ते ॾिसिजी वेंदो त मूंखे लॻे थो उहा ख़बर मूंखां ॿुधाइण खां पहिरीं तव्हां ताईं पहुची वेंदी। हुन वॾे पर्दे जो इहो जादू आहे। ऐं मुंहिंजे लाइ दुआ कयो, मुंहिंजे लाइ आसीसूं कयो। तव्हां सभु वॾा आहियो। मुंहिंजो इहो सफ़र जेको शुरू थियो आहे, मां जीअं त शुरूआति में चयो कि हीअ शुरूआति आहे, त बसि हिन शुरूआति खे अञा सुठो करिणो आहे ऐं अंत त कोन थींदो आहे। अंत हिकिड़ो नओं आगाज़ आहे। त जीवन खे बिल्कुलु हुन मुक़ाम ते खणी वञिणो आहे जंहिंजो सुपिनो हर ॿार ॾिसंदो हूंदो, मां बि ॾिठो आहे। बिल्कुलु ज़रूरु तुंहिंजो सुपिनो साकार थींदो, बिकॉज़ तूं हिकिड़ो वर्सटाइल आर्टिस्ट आहीं। तोखे घणनि ई ॻाल्हियुनि जी ॼाण आहे, तो में ॾाढी निम्रता आहे, एतिरो झुकाव आहे। त जॾहिं कंहिं बि इंसान खे एतिरो झुकाव हूंदो आहे ऐं टैलेंट हूंदो आहे, त उनखे त पंहिंजी कामयाबी जी सीढ़ी ज़रूरु मिलंदी। हाणे मूंखे इहो ॿुधाए, जॾहिं बि तूं वॾनि हस्तियुनि खां ख़ुदि इंटरव्यू वठंदो आहीं, त तूं जोर सां ताड़ी वॼाए जय झूलेलाल छो चवंदो आहीं? छो त मां हुननि खे सुजाॻ कंदो आहियां, सुम्हो न। मां तव्हांखे चवां थो जय झूलेलाल। हा, सुम्हो न, सुजाॻ रहो। हिन करे ताड़ी वॼाए करे, ऐं ताड़ी वॼाइण सां मूंखे पंहिंजे अंदरि बि हिकिड़ो ऊर्जा मूंखे मिलंदी आहे, मूंखे बि शक्ति मिलंदी आहे। मां हींअर बि ताड़ी वॼाए रहियो आहियां। जय झूलेलाल। हाणे ताड़ी वॼाए करे ॿ टे लाइनूं सिंधीअ में ॻाए। जी, छा था चओ? ॿ टे
कंहिं गीत जूं भॼन जूं या लाॾे जी सिंधीअ में लाइन्स ॻाए ताली वॼाए करे मां तव्हांखे हिकिड़ो नओं लाॾो मतिलबु ॾाढो झूनो आहे पर माण्हू ॻाईंदा कोन्हनि उहो थो ॿुधायांव। बिल्कुलु बिल्कुलु ओ मूले मां घुराई आहे टीवी, मूंखे टीवी घुराए ॾे, न त मां कंदी सैं झगड़ो, मूंखे टीवी घुराए ॾे, न त मां कंदी सैं झगड़ो, मूंखे टीवी घुराए ॾे। पाड़े वारी आहे मूले मां जंहिं टीवी घुराई आहे त घरवारी पंहिंजे घोट खे थी चए, ओ मूले मां जी टीवी मुंहिंजी जान थी जलाए, मूंखे ॾिसी मुई आवाज़ थी वधाए, मूंखे टीवी घुराए ॾे, न त मां कंदी सैं झगड़ो, मूंखे टीवी घुराए ॾे। पोइ ॿुधाए तॾहिं त तोखे मां चवां थी न ऑलराउंडर आहे, छो जो घणेई ॻाणियुनि जी तोखे ॼाण आहे। भॻवानु कंदो तुंहिंजो हर सुपिनो साकार थींदो। ऐं मूंखे हाणे इहो ॿुधाए की हीउ इंटरव्यू ॾींदे असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल लाइ तूं माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु थी चाहीं? असीं सिंधी नंबर 1 आहियूं ऐं जीअं त मैडम चई बि रही आहे असां सिंधी नंबर 1 आहियूं, त यूट्यूब चैनल जा जेके बि दर्शक आहिनि उन्हनि लाइ को मैसेज कोन्हे। मैसेज इहो ई आहे की तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो त हिन प्रोग्राम खे अञा वधीक माण्हुनि ताईं पहुचायो। सिंधी कंटेंट किथे बि ॾिसो, मोहित शिवानी जो हुजे या न हुजे, सिंधी जेको असीं सिंधी नंबर 1 चैनल जो हुजे की न हुजे, किथे बि तव्हांखे सिंधी वीडियो ॾिसिजी वञे जेको तव्हांजे दिलि खे छुए, तव्हांखे वणे, त महिरबानी करे रुगो शेयर जो बटण दॿाइण दो। ॿियो कुझु असां कलाकार तव्हां खां घुरंदा कोन आहियूं। इहो बि तव्हां कंदव त तव्हां सिंधियत जे महायज्ञ में, हिन जोत में, तव्हांजो ॾीए में, तव्हांजो सचे गिह जो जेकी आहूत आहे उहा पहुची वेंदी। त बसि इहो ई कंदा रहो, सिंधी कलाकारनि खे हिमथाईंदा रहो, सिंधियत सां प्यार कंदा रहो, हिक ॿिए सां गॾिजी रहो ऐं माउ पीउ जो ॾाॾी ॾाॾी जो सम्मान ज़रूरु कयो। बिल्कुलु। मोहित वेंदे वेंदे हिकिड़ो लास्ट आख़िरी सवालु, कोविड अञा ताईं बि ख़तमु कोन थी आहे, जी घणेई माण्हुनि जा बिज़नेस ख़तमु थी विया आहिनि, जी हाणे असीं कलाकार आहियूं, ऑनलाइन जे ज़रिए टीचरियूं ऑनलाइन जे ज़रिए है न पंहिंजा कम पूरा करे रहिया आहियूं, थोरो घणो पैसो बि कमाए रहिया आहियूं। पर जेको हिकु वापारी आहे जंहिंखे ऑनलाइन जे ज़रिए बि कुझु प्रॉफिट नथी थिए या कुझु नयो कमु नथो थिए, जी आख़िरकार हू पाण खे कीअं ख़ुशि रखे? अहिड़ो को जवाबु आहे तो? ख़ुशि परिवार सां रही ख़ुशी करे सघिजे थो, पर पैसे जो कमु पैसो कंदो त जॾहिं वापारु खुलंदो त पैसो पाण ई ईंदो, ख़ुशियूं हुन सां गॾु ईंदियूं। पर जॾहिं अगरि ईश्वर इहो टाइम घर में वेही करे पंहिंजे परिवार सां गॾिजी रहण जो ॾिनो आहे त उहो कयो। बाक़ी दुकानदारनि जी हिकिड़ी पंहिंजी पीड़ा आहे ऐं उहा मां थी सघे थो घटि सम्झंदो हुजां, छो त मुंहिंजे परिवार में कंहिंजो व्यवसाय डायरेक्ट असां बिज़नेस में कन्वेंशनल बिज़नेस में न रहियासीं, सभु नौकिरी पेशा आहियूं, पर मां उन दर्द खे सम्झां थो। असां ईश्वर दर इहा ई कामना कंदासीं, तव्हां सदाईं ख़ुशि रहो, या त दुआ कंदासीं हीअ तकलीफ़ इहे ॾुखा ॾींहं निकिरी वेंदा, पर जल्द सां जल्द वरी रौनकूं मोटजंदियूं, वरी मेला लॻंदा, वरी ग्राहक ईंदा, वरी धंधा थींदा ऐं वरी सुठो वापारु थींदो, शादियूं थींदियूं, मुरादियूं थींदियूं। तव्हां सभिनी वटि लक्ष्मी माता पाण हली ईंदी ऐं साईं असांजे मथां वॾी महिर कई आहे। अगरि महीनो 2 महीना साल 2 साल ॾुखिया निकिता आहिनि त इनखे आदरपूर्वक सम्मानपूर्वक सहणो आहे, असांखे ॾोरापा न ॾियणा आहिनि, छो त भॻवानु सभु ॾिसी रहियो आहे। तव्हांखे कुझु घटि थी सघे थो ख़बर हुजे, मूंखे घटि ख़बर हुजे, पर हू मथो जेको पंहिंजी छतरीअ में असांखे विहारे वेठो आहे उनखे सभिनी जी पूरी जानकारी आहे। त तव्हां ॾोरापो न ॾियो, अखियूं ॿुटे हिकिड़े सुहिणे भाव सां गॾु हथ जोड़े साईं तुंहिंजो आहियां शुक्राना भाव सां गॾु इहो समय कटणो आहे। ऐं असां जहिड़ा आहियूं, असां साह खणी रहिया आहियूं, असां अस्पताल कोन पहुता आहियूं, असां फेबीफ्लू जहिड़ी दवाउनि लाइ लाइनुनि में न लॻिया आहियूं, असां रेमडेसिविर इंजेक्शन ॻोल्हण लाइ धिका न खाधा आहिनि, असां ऑक्सीजन जी बोतलूं हथ में कोन खयूं आहिनि। इहो ई असांजी कमाई आहे। बसि ईश्वर सां इहा ई प्रार्थना कयो कि हिन कोविड जो टाइम असां खिली ख़ुशी लड़ी वठूं, असांजो परिवार, सॼो समाज, सॼो विश्व, सॼो देश सुरक्षित रहे, इहा ई हिकिड़ी जीत आहे। ॾाढो सुठो मैसेज आहे। ॻाल्हाइण त ॾाढो कुझु थी चाहियां, दिलि नथी भरिजे, पर वरी मौक़ो मिलंदो ऐं वेंदे वेंदे तेसि ताईं असीं चवंदासीं आसरो गुरूअ जो। ऐं मोहित तोखे वॾी आसीस आहे कि तूं हिकिड़ो कामयाबु वॾो आर्टिस्ट त आहीं ऐं वधीक अञा तूं कामयाबी हासिलु कंदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। महिरबानी तव्हां मूंखे प्रोग्राम में घुरायो, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो प्यार मिलियो, ईअं ई दुआऊं कंदा रहियो। जय झूलेलाल। दर्शकनि खे सभिनी खे प्रणाम, वॾनि खे पेरनि ते हथ। जय झूलेलाल।